पीर मोहम्मद सादिक सज्जादा नशीन दरगाह आलिया लवारी शरीफ़ जन जो बेहद शुक्रगुज़ार आहियां जो हिन फ़क़ीर खे बि हिन गरजाणी में यादि कयूं ऐं मुबारकबाद ॾियां थो त एॾी तादाद में जमे ग़फ़ीर उलमा ऐं मशाइख़ हिते गॾु थिया आहिनि। मां सम्झां थो अहिड़ी कॾहिं बि ॿिए हंधि गैदरिंग कोन थी आहे। हीअ बुज़ुर्गनि जी करामत आहे। साहिब मज़ार जी इहा हिकिड़ी रूहानी फैज़ आहे जो एतिरा उलमा ऐं मशाइख़ उन जे शहर में गॾु थिया आहिनि। जेसिताईं जेतिरे क़दुरु 144 जो तालुक़ु आहे, इहे कई सियासी जलसा थींदा आहिनि, 144 लागू हूंदो आहे, उन्हनि जी भञड़ टोड़ कंदा आहिनि, वरी इहे केस पिया हलंदा रहंदा आहिनि। 144 कोई एॾो वॾो कलम न आहे। असां त उनखे हथ में खणणु चाहियूं ई नथा कानून खे, पर मजबूर कयो वञे थो असां अहले सुन्नत वल जमात खे त ही कानून खे हथ में खण। असां त हमेशह पाकिस्तान, असांजे मशाइख़ जो पाकिस्तान ठाहिण में किरदारु रहियो आहे, पाकिस्तान बचाइण में किरदारु रहियो आहे ऐं रहंदो इंशा अल्लाहुल अज़ीज़। मां पंहिंजो उस्तादुल उलमा मुफ्ती आज़म पाकिस्तान क़िबला मुफ्ती मुनीबुर रहमान दामद बरकातुहुल आलिया जन जो वॾो शुक्रगुज़ार आहे। उन्हनि तमामु हिकिड़ी जामे तक़रीर कई ऐं हू असां खां बैनुल अक़वामी कानूननि खां, मुल्क जे कानूननि खां घणो वाक़िफ़ु आहिनि। उमेद कयूं था त इंशा अल्लाह ताला जीअं मुफ्ती आज़म पाकिस्तान मिन अन तक़रीर कई आहे, उहा उहे ई मुस्बित तरीक़े सां अख़बारी नुमाइंदनि खे गुज़ारिश आहे त उन में पंहिंजो किरदारु अदा करनि। ऐं साहिबज़ादा ज़ुबैर जेके मिली यकजहती कौंसिल जा चेयरमैन बि आहिनि, क़ाइदे मिलत इस्लामिया अल्लामा शाह अहमद नूरानी सिद्दीकी रहमतुल्लाह ताला अलैह जे नक्श क़दम ते हली रहिया आहिनि। उन्हनि जो बि उन में तमामु मुस्बित किरदारु अदा थींदो। जीअं उन जो अहले हदीस वारे जो बयानु कयूं, ईअं ॿिए बि जेके असांखे उन्हनि खे मुतमइन करण जी ज़रूरत न आहे, पर उहे त हमेशह असांजे मथां क्रिटिसाइज़ कंदा ईंदा आहिनि। जेके बि बदअक़ीदा माण्हू आहिनि उन्हनि जे मुतमइन थियनि त छा, जे न थियनि त छा, असां पंहिंजे पैगाम खे अॻे वधायूं। इहो 144 कुझु बि न आहे। मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त जेके बि उलमा मशाइख़ आहिनि, साईंअ जे इहाते में उते मज़ार जे में हिकिड़ो वॾो जलसो मुनक़द इंशा अल्लाह पाण ई हुकूमत ऐं इंतिज़ामिया गोॾा टेकींदी। वमा अलैना इल्लल बलाग। सिलसिला आलिया नक्शबंदीअ में